अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह ये वडो आलिम गुजरियो आ जेके तकरीबन 5 लख हदीस याद सुभान अल्लाह 72 मर्तबा साईं करीम जो दीदार थियो सुभान अल्लाह 100 बुजुर्ग तो लिखे तमो पंजे गोठ वारे कब्रिस्तान में मुराकबो कजो त दिसा त मुवारा माइट केड़े हाल में सुभान अल्लाह पोए ॾिठो त कंहिंजी कब्र में थोरो नूर आ कंहिंजी कब्र में घणो नूर आ पर हिकड़ी अहिड़ी कब्र आ जेका सॼी सारी नूर सां भरी पई सुभान अल्लाह उन माण्हूअ खां मूं पुछो अदा तुंहिंजे कहिड़े अमल जी बरकत आहे जो ख़ुदा तुंहिंजी कब्र खे नूर सां भरियो आहे उहो शख़्स चवण लॻो त सही क्या अमल नमाज रोज़ो हज ज़कात पूरा सूरा हुआ पर मां जिते भी ॿुधंदो त अॼु मक्सी बिरादर में ईसा अलैहिस्सलाम जो जलसो आहे अॼु फलानी जगह ते अॼु खैर शाह स्टाफ ते मीलाद आहे अॼु फलानी जाइ ते यारहीं आहे वो मां 5 कम छॾे उन प्रोग्राम में वेही इन नियत सां 4 चङियूं ॻाल्हियूं ॿुधां बस इन ही अमल जी बरकत सां अॼु रब मुंहिंजी कब्र खे नूर सां सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह अवां जी हयाती रखे।